नाज़रीन, संजर चांग में भी बरसात तबाही मचाए छड़ी। गरीब मिस्कीन मारुड़न जा अझा ड्रही पटती विया के घर बुडी दरिया जो मंजर पेश करण लगा, जंहिंजे करे गरीब पोरियत स्कूल रोडन ऐं खुलियल आसमान हेठ ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर पढ़ियल आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था लाल बख्श पंवर जी रिपोर्ट। हालिया वसंदड़ तेज़ बरसातुनि सिंध अंदर तबाही मचाए छॾी आहे। ख़ुदा जी रहमत समझी वेंदड़ बरसात ज़हमत बणिजी गरीब मिस्कीन मारुड़नि खे बेघर करे बेयारो मददगार करे छॾियो आहे। संजर चांग में बि वसंदड़ बरसात केतिरा ई घर ड्राए पट करे छॾिया। गरीब मिस्कीन माण्हू, उहे मज़लूम माण्हू जेके ॿिनि वक़्त जी मानी गबे लाइ परेशान हुआ, त मथां वेतर बरसातुनि संदुनि दर्द ॿीणा करे छॾिया आहिनि। हिकु तरफ़ मींहुं, ॿिए तरफ़ गुरबत, मथां घर ढहण जो अफ़सोस, ॿिए पासे संदुनि लॾ पलाण बि खेनि सफ़ा वेगाणू करे छॾियो आहे। उन हवाले सां गरीब मिस्कीन बेहाल बणियल मारुड़नि आवाज़ टीवी सां पंहिंजा ॾुख भरिया वीचार वंडींदे चयो त 4 ॾींहं थिया असीं मानियूं कोन, 5 ॾींहं थिया जीअं मींहुं वसण लॻियो तीअं असीं बुख पिया मरूं। न को मानी न को कुझु न आई, वेठा आहियूं पाणी में बुॾल। केरु पिया असांखे पुछण लाइ कोन आयो आहे जे अमीं कीअं पिया करियो कीअं न। असीं बुॾी बुॾी राति जा निकिरिया, असांजा ॿार माल सभु बुॾल उते कढियो आहे। अॼु 5 ॾींहं थिया असीं वेठा आहियूं। हुकूमत करे मदद असांखे हाणे छा करियूं पोइ। हाणे खाधो ख़र्च ॾियो त असीं वेठा आहियूं, इन खां असीं त बुख पिया मरियूं पोठे ते। सॼो मुल्क पाणी थी वियो आहे, केॾा पाणी में निकिरियो हाणे। सभु पाणी में न को खाधो न को पीतो, रखाल सामान दुकान ते खणी ते बि मिलनि कोन था, ते वेठा आहियूं। पोइ हाणे केरु कोन आयो अञा, असां त केरु कोन आयो आहे। असांजा आया केरु कोन आहिनि, बसि ईअं विया ॿुड़ी निकिरी आहियूं। सभु केरु संभालंदो, असां न को कंहिंजे हथ सारे आहियूं न को कंहिंजे दरे। असीं ईअं ग़रीब मिस्किन वेठा आहियूं ठला। बुखूं ॿिया मरूं, ॿुॾी नखता आहियूं असीं अची सरकारी में अस्पताल में वेठा आहियूं। बच्चा ॿिया बुख पिया मरनि, राशन पाणी न को ॿियो। हाणे वीचारा बच्चा बुख था मरनि। बरसात में पिया आहियूं, ॿुॾी विया आहियूं। माल असीं 4 ॾींहं मानी कोन पचाई आहे। केरु पुछणु कोन आयो जे भई ॿुॾा जे तारियां घर ढही विया आहिनि। हाणे हुकूमत जेका मदद करे थो करे, सामान को तंबू को खपे त असीं लॻाई वियूं हुते। ॿार बच्चा पिया आहिनि। हुकूमत आहे को सार संभाल त वठे, को भई ग़रीब वीचारा ॿुढा पिया आहिनि, को कीअं पिया पिया आहिनि, उहो सार संभाल वठे। असांजो माल ॾिसंदो, हाणे हालत माल जी ॾिसंदो हिकिड़ो बीठो आहे, ऐं को सार संभालो, को तंबू, को हाणे हीअ हालत लॻी पई आहे। इहो बारिश आहे, घर बर ॿुॾी आहिनि। अची हिते वेठा आहियूं, स्कूल में ॿार वठी पियो, छा करियो आहे। वेठा आहियूं बाबा, ग़रीब बच्चा वठी पियो, जो कंदासीं महिरबानी थींदी, न कंदा त पोइ हाणे अब असांखे इहो वेहण लाइ को अहिड़ो टेंट खपे, राशन वाशन ॾिए थो। ॿार बच्चो वेठो आहे। बेरोज़गार आहियूं, बरसाति तंग करे छॾियो आहे। बच्चा स्कूल में पिया आहिनि, को महीना 15 ॾींहं थी विया आहिनि असीं हिते वेठा आहियूं। असांजे लाइ हुकूमत कान का कुझु हिलो करे असांजो। घर ॿुॾी विया, नाला टुटी विया, हाणे सभु टपड़ टाड़ी उते पिया आहिनि। लुग बच्चा खणी निकिता आहियूं, बसि मजबूर थी वेठा आहियूं। मन त असांजे अञा को करणु कोन आयो आहे केरु। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिननि बरसाति सटियल मारुड़नि जी का वाइर कई वञे, हिननि खे रहण लाइ टेंट फराम कया वञनि, ऐं पेट गुज़र करण लाइ राशन ॾेई हिननि ग़रीब मिस्कीन समाजड़नि जी का वाइर कई वञे। कैमरामैन अयाज़ समूह सां गॾु लाल बख्श पंवर, आवाज़ टेलीविज़न नेटवर्क, संजर चांग।